वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे, छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसल्लल्लाहु वसल्लम वबारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। मोहतरम ए मुअज़्ज़ज़ नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु खां इंशाअल्लाह असां पंहिंजे हिन तफ़सीर जे सिलसिले जो आगाज़ ऐं इब्तिदा कयूं था सूरतुल फ़ातिहा खां। सूरतुल फ़ातिहा मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। क़ुरान करीम जूं सूरतूं या त मक्की आहिनि या मदनी आहिनि। मक्की सूरतूं उन्हनि सूरतुनि खे चयो वञे थो जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिजरत खां पहिरीं मक्के में नाज़िल थियूं, ऐं मदनी सूरतूं उहे आहिनि जेके रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीना ॾांहुं हिजरत करण खां पोइ नाज़िल थियूं। सूरतुल फ़ातिहा क़ुरान करीम जी पहिरीं सूरत आहे ऐं मुफ़स्सिरीन जे मुताबिक़ हीअ सूरत उहा सूरत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पूरी नाज़िल थी, ऐं हिन जूं बेतहाशा तमामु घणियूं फ़ज़ीलतूं आहिनि। हिन सूरत जा कई नाला आहिनि, जीअं सूरतुल फ़ातिहा, फ़ातिहतुल किताब, सूरतुल हम्द ऐं अस्सलात, अस्सबउल मसानी, अल क़ुरआनुल अज़ीम, अर्रुक़िया ऐं ॿिया बि खोड़ सारा नाला आहिनि। बल्कि इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह 12 नालनि खां वधीक सूरतुल फ़ातिहा जा नाला पंहिंजे तफ़सीर में ज़िक्र कया आहिनि। नालनि जी घणाई बि हिन सूरत जी अज़मत ते दलील आहे, छो त अहले अरब में इहो दस्तूर हुयो, मशहूर हुयो त जेको जेतिरो अज़ीम हूंदो हुयो उन जा ओतिरा घणा नाला बि हुया। त अल्लाह ताला हिन सूरत जी तमामु घणी अज़मत रखी आहे, उन जे करे हिन जा खोड़ सारा नाला बि ज़िक्र कया विया आहिनि। फ़ातिहतुल किताब चवण जी वजह इहा आहे छो त फ़ातिहा जी माना आहे खोलणु। क़ुरान करीम खे खोलण वारी हीअ सूरत आहे, ऐं हिन सूरत सां क़ुरान करीम जो आगाज़ थिए थो, इब्तिदा थिए थी, उन जे करे हिन खे फ़ातिहतुल किताब चयो वञे थो। ऐं हिन जे नालनि मंझां हिकिड़ो नालो सूरतुस सलात बि आहे। सलात जो मतिलबु नमाज़। सही मुस्लिम जी हिकु हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त अल्लाह ताला इरशाद फरमाए थो त कसम तो सलात बैनी व बैन अब्दी, त मूं सलात खे यानी सूरतुल फ़ातिहा मुराद आहे उनखे तक़सीम करे छॾियो आहे पंहिंजे ऐं पंहिंजे बाने जे विच में। त अधु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ, अधु बाने जे लाइ, पढ़ंदड़ जे लाइ। शुरू में अल्लाह ताला जी तारीफ़ आहे, अल्लाह जी रबूबियत ऐं अल्लाह ताला जी सिफ़त रहमान ऐं अल्लाह ताला जी बादशाहत जो ज़िक्र आहे, ऐं अॻिते बंदे जे लाइ आहे त हू अल्लाह खां घुरे थो, सुवाल करे थो, सिराते मुस्तक़ीम जो सुवाल करे थो। त हीअ सूरत अल्लाह ऐं बाने जे विच में आहे। त मोहतरम सामीन, हिन मज़ा इहो मालूम थियो सलात हिन जो नालो उन करे आहे जो नमाज में हिन जो पढ़णु तमामु ज़रूरी आहे। उन जी वधीक वज़ाहत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि में थिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था ला सलात लिमन लम यक़रा बिफ़ातिहतिल किताब, त जेको शख़्स पंहिंजी नमाज में सूरतुल फ़ातिहा अल हम्द शरीफ़ नथो पढ़े त उन जी नमाज ई कोन्हे।
उन जी नमाज़ ई कोन्हे। त हीअ सलात हिन जो नालो आहे, नमाज़ वारी सूरत। त नमाज़ में हिन खे पढ़ियो वञे थो ऐं हीअ हदीस आम आहे हर शख़्स जे लाइ, भले उहो इमाम हुजे, मुक़्तदी हुजे, अकेलो पढ़े या इमाम जे पुठियां पढ़े, किथे बि हुजे, सूरे फ़ातिहा खां बग़ैर का नमाज़ कोन थींदी, का रकात कोन थींदी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु फ़रमान असांखे इहो ॿुधाए थो त जहरी नमाज़ में बि हिन जो पढ़णु इमाम जे पुठियां जॾहिं इंसानु हुजे थो तॾहिं बि सूरे फ़ातिहा ज़रूरु पढ़े। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु फ़रमान आहे, पाण फ़रमाई त उहा नमाज़ जंहिंमें सूरतुल फ़ातिहा अलहम्द शरीफ़ नथो पढ़ियो वञे उहा नमाज़ नाक़िस आहे, अणपूरी आहे, अधूरी आहे। 3 दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िदाज जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। हाणे अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जो रावी आहे। जॾहिं उन खां पुछो वियो त इन्ना नकून वरा अल इमाम, अबू हुरैरा असां कॾहिं इमाम जे पुठियां बि हुजूं था, पोइ छा उते बि सूरे फ़ातिहा पढ़ूं? कीअं पढ़ूं? त फ़रमाया इक़रा बिहा फ़ी नफ़्सिक, त उन वक़्तु पंहिंजे जीअ में, पंहिंजी दिलि में सूरे फ़ातिहा ज़रूरु पढ़ो। त हिन वजह मालूम थियो त सूरे फ़ातिहा में अलहम्द शरीफ़ जो पढ़णु तमामु ज़रूरी आहे, उन खां बग़ैर का नमाज़ ई न आहे। पर अॼु बदकिस्मती सां रोकियो वञे थो सूरे फ़ातिहा खां, त सूरे फ़ातिहा नमाज़ में न पढ़ो। ऐं नऊज़ बिल्लाह क़ुरान करीम जूं कुझु आयतूं ज़िक्र करे इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई वञे थी त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान में को तारुज़ आहे, को टकराव आहे, हालांकि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे क़ुरान मजीद में जिते क़िराअत खां मना आहे त उन जो मतिलबु इहो आहे त नमाज़ में सूरे फ़ातिहा खां सवाइ ॿियो कुझु न पढ़ो, ॿियो न पढ़ो, ॿियो क़ुरान न पढ़ो, ॿी का क़िराअत न कयो, सूरे फ़ातिहा ज़रूरु पढ़ो, छो त उन खां बग़ैर नमाज़ ई कोन्हे। त हाणे असांखे खपे त सूरे फ़ातिहा पंहिंजी नमाज़ में ज़रूरु पढ़ूं, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान असां ॿुधोसीं त हिन खां बग़ैर नमाज़ ई कोन्हे। ऐं सूरे फ़ातिहा जे नालनि मंझां हिकिड़ो नालो असांखे सलात बि मालूम थियो त हिन जो नालो नमाज़ आहे। सूरतुल फ़ातिहा जे नालनि मंझां हिकिड़ो नालो सबउल मसानी बि आहे, यानी उहे 7 आयतूं जेके बार बार पढ़ियूं वञनि थियूं, जिन खे दोहिरायो वञे थो, बार बार हिननि खे पढ़ियो वञे थो। जेकॾहिं असां पंहिंजी नमाज़ खे ॾिसूं त 24 कलाकनि में ॾींहं ऐं राति में असां 17 रकातूं त उहे आहिनि जेके फ़र्ज़ आहिनि, जेके पढ़ूं था, ऐं हर रकात में सूरे फ़ातिहा ज़रूरु पढ़ूं था। त इहे 7 आयतूं जंहिंखे बार बार पढ़ियो वञे थो। इंसानु जॾहिं बि नमाज़ पढ़ंदो, नफ़िल पढ़ंदो, सुन्नतूं जॾहिं अदा करे थो, तॾहिं बि उनखे सूरे फ़ातिहा ज़रूरु पढ़णी आहे। तॾहिं हिन जे नालनि मंझां हिकिड़ो नालो असबउल मसानी बि आहे। ऐं क़ुरानुल अज़ीम बि हिन जो नालो आहे। त क़ुरान करीम जी अज़ीम हीअ सूरत आहे। अबू सईद इब्नुल मुअल्ला जी रिवायत सही मुस्लिम में मौजूदु आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उतां खां गुज़रिया त हू नमाज़ पढ़ी रहिया आहिनि, अल्लाह जा रसूल उनखे सॾनि था। अबू सईद इब्नुल मुअल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो सोचनि था त नमाज़ मुकमल करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। जॾहिं नमाज़ पढ़ी अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था त तव्हां फ़ौरन छो कोन आया, देरि सां छो आया? त अबू सईद इब्नुल मुअल्ला वराणियो त अल्लाह जा नबी ऐं नमाज़ पढ़ी रहियो हुयुसि। त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा तो क़ुरान करीम जी हीअ आयत कोन ॿुधी आहे? या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। त अल्लाह ऐं उन जे रसूल जो जॾहिं सॾु थिए ईमान वारनि खे त पोइ फ़ौरन हाज़िर थी वञनि, यानी तव्हांखे मुंहिंजे सॾ ते फ़ौरन अची वञणु खपे। उन खां पोइ रसूलुल्लाह फरमाइनि था त जॾहिं ऐं मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदुसि त पोइ तोखे क़ुरान अज़ीम जे बारे में ॿुधाईंदुसि त क़ुरान करीम जी उहा अज़ीम सूरत आहे, उहा कहिड़ी आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिरणु लॻा त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अबू सईद इब्नुल मुअल्ला पुछनि था उहा कहिड़ी आहे? फरमाइनि था फ़ातिहतुल किताब, हीअ सबउल मसानी वल क़ुरानिल अज़ीम। फरमाइनि था त इन मां मुराद सूरे फ़ातिहा आहे, जंहिंजूं 7 आयतूं आहिनि जिन खे बार बार पढ़ियो वञे थो, तकरार सां उनखे दोहिरायो वञे थो, ऐं इहा ई क़ुरान अज़ीम आहे। त क़ुरान अज़ीम बि हिन जो नालो आहे, ऐं शिफ़ा बि हिन जो नालो आहे। त इंसानु
जॾहिं बीमार थिए या उनजो क़रीबी को बीमार थिए त सूर फ़ातिहा सां उनखे दम करे, त इहो शिफ़ा अल्लाह ताला हिन जे पढ़ण जे करे अता फ़रमाईंदो। रुक़िया दम वारी सूरत बि हिन जो नालो आहे। त कई नाला आहिनि, इख़्तिसार सां मूं कुझु नाला तव्हांजे साम्हूं ज़िक्र कया आहिनि जंहिंसां हिन सूरतुल फ़ातिहा जी अज़मत जो असांखे अंदाज़ो थिए थो। ऐं उनखां पोइ क़ुर करीम जी जॾहिं बि असां क़िराअत कयूं त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम तअव्वुज़ ज़रूरु पढ़ूं, छो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम आहे फ़इज़ा क़रअतल क़ुरआन फ़स्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। फ़रमाई त जॾहिं तव्हां क़ुर पढ़ण जो इरादो कयो, क़ुर पढ़णु लॻो त पोइ अल्लाह ताला खां शैतान मरदूद जी पनाह घुरो। शैतान मरदूद जी जेको तड़ियल आहे अल्लाह जी रहमत खां, अल्लाह जो ॾमर जंहिं ते आहे उन खां पनाह घुरो। त इन जो मतिलबु इहो आहे त शैतान जी हिकिड़ी सिफ़त अल्लाह ताला इहा ज़िक्र कई आहे त हू दिलनि में वसवसा विझे थो। त क़ुर करीम जॾहिं इंसानु पढ़े त शैतान जी अल्लाह खां पनाह घुरे त जीअं अल्लाह ताला शैतान मरदूद जे फितने खां, उन जे वसवसनि खां हुनखे बचाए ऐं हुनखे महफ़ूज़ करे। ऐं उनखां पोइ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, हीअ क़ुर मजीद जी हर सूरत जी सवाइ सूरह तौबा जे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां शुरूआत थिए थी। त क़ुर करीम जी हीअ मुस्तक़िल आयत आहे या हर सूरत जी आयत आहे या सूरह फ़ातिहा जी आयत आहे, ऐं बाक़ी सिर्फ़ु फ़ासिले जे लाइ जीअं सूरतुनि में फ़र्क़ु मालूम थिए उन जे लाइ इहा नाज़िल कई हुई आहे। उलमा में इहो कुझु इख़्तिलाफ़ आहे, बाक़ी राजिह जेका ॻाल्हि आहे उहा अहमद शाकिर जेको मिस्र जो हिकु अज़ीम वॾो आलिम थी गुज़रियो आहे, उन जी तहक़ीक़ जे मुताबिक़ त हीअ सूरह फ़ातिहा समेत हर हिकु सूरत जी आयत आहे। ऐं सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो जेको मुसहफ़ आहे अल्लाह जे नबी जीअं उन्हनि खे सेखारियो आहे त सूरह फ़ातिहा हर हिकु सूरत में मौजूदु आहे। त इन मज़ा मालूम थियो त इहा हर सूरत जी आयत आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरह फ़ातिहा ऐं ॿियनि सूरतुनि जो आगाज़ सवाइ सूरह तौबा जे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां कयो वियो आहे। त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू कयां थो अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं तमामु घणो रहम करण वारो आहे। त हीअ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जी माना आहे त जॾहिं बि इंसानु को कमु करे, शरीयत असांखे चवे थी त पंहिंजे सुठनि कमनि जी इब्तिदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां करणु खपे, छो त अल्लाह जो नालो आहे जंहिंमें बरकत आहे। जीअं असांजे कमनि में, जीअं असांजे मामलनि में जेको कुझु असां कयूं था अल्लाह जे तरफ़ खां उन में बरकत अची वञे, त उन जे लाइ असांखे इहा तलक़ीन कई वई आहे त बिस्मिल्लाह पढ़णु खपे। जीअं खाइण खां पहिरीं, पीअण खां पहिरीं, वुज़ू करण वक़्तु ऐं घरवारी सां हमबिस्तरी करण वक़्तु, इहे मौक़िया आहिनि जिते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इंसान खे पढ़णु खपे त जीअं अल्लाह जे तरफ़ खां उन जे कमनि में बरकत अची वञे। त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां सूरह फ़ातिहा जी इब्तिदा थी आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं सभु साराह अल्लाह जे लाइ आहे जेको सभिनी जहाननि जो पालनहार आहे। सभई तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि। हिन मज़ा मालूम थियो त तारीफ़ जो हक़ीक़ी मुस्तहिक़ ऐं उन जो सदावार अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई आहे। जेकॾहिं कंहिं वटि का ख़ूबी आहे, को हुस्न आहे, को कमाल आहे, त उहो बि अल्लाह ताला जो ई उनखे ॾिनल आहे। त हर ख़ूबी, हर सुठी ॻाल्हि उहा अल्लाह ॾांहुं ई मोटे थी। त लिहाज़ा सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि। ऐं हीउ लाम जेको ख़ुसूसियत जे लाइ आयो आहे, सभिनी तारीफ़ुनि जो मुस्तहिक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह ताला जी हमद आहे। छाजे लाइ? हिकु त अल्लाह असांजो रब आहे जंहिं असांखे ख़लक़ियो, असांखे पैदा कयो, दुनिया में हर ज़रूरत असांजी पूरी करे रहियो आहे ऐं उहो असांजो रब आहे, पैदा कंदड़ आहे। त लिहाज़ा हर तरह जी तारीफ़ जो मुस्तहिक़ बि उहो ई आहे। ऐं तारीफ़ अल्हम्द इहो कलिमतु शुक्र आहे। हीअ शुक्र जो कलिमो
जॾहिं इंसानु अदा करे त अल्हम्दुलिल्लाह चवे। ऐं हिकु हदीस में हिन खे अफ़ज़लु दुआ चयो वियो आहे। अफ़ज़लु दुआ अल्हम्दुलिल्लाह, अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। त हीउ कलमो कसरत सां असांखे पढ़णु खपे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तमामु घणी तारीफ़ कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि ते जॾहिं असां गौर कंदासीं त असांखे तमामु घणो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हमद जो बयानु मिलंदो, अल्लाह ताला जी तारीफ़ असांखे नज़र ईंदी। ऐं सही मुस्लिम जी हिकु हदीस आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह ताला पंहिंजे बाने जे हिन अमल खे पसंदि करे थो त उहो जॾहिं बि खाए या पीए, पाणी जो ढुक भरे ऐं मानी जो हिकु गिरह वात में विझे त अल्लाह ताला जी तारीफ़ करे, अल्लाह ताला जी हमद बयानु करे। इहो अमल अल्लाह खे पसंदि आहे। रब्बुल आलमीन, अल्लाह जी सिफ़त आहे रब्बुल आलमीन, जेको सभिनी जहाननि जो रब आहे। हाणे जहान, आलम जहान खे चयो वञे थो, उन में सभु कुझु अची वियो, पर हिते अल्लाह जी मुकमल रबूबियत खे बयानु करण जे लाइ आलम जंहिंजी माना जहान आहे उन जी बि जमा ज़िक्र कई आहे। माना जेतिरा बि जहान आहिनि, मुख़्तलिफ़ जहान थी सघनि था। इंसाननि जो जहान आहे, जिन्ननि जो जहान आहे, पखियुनि जो जहान आहे, ऐं जानवर जेके आहिनि चरिंद परिंद उन्हनि जो जहान आहे, वण ॿूटा उन्हनि जो हिकिड़ो जहान आहे। त उन्हनि इहे सभई जहान आहे। अल्लाह उन सभिनी जो रब आहे, हर हिक जी ज़रूरत पूरी करे रहियो आहे। हर हिक जी, भले उहो इंसानु हुजे, उहो हैवान हुजे, चरंद हुजे, परिंद हुजे, ज़मीन ते आहे, समुंड में आहे, केतिरी मख़लूक आहे ऐं केतिरियूं मख़लूकूं आहिनि जेके ज़मीन जे अंदरि रहनि थियूं। उन्हनि सभिनी जूं ज़रूरतूं उन्हनि जो रब पूरियूं करे थो, जेको जंहिंजी सिफ़त आहे रब्बुल आलमीन। अर रहमान रहीम, फरमाई त घणो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। हीअ अल्लाह जी सिफ़त आहे। रहमान ऐं रहीम इहे ॿई मुबालगे खे ज़िक्र करे रहिया आहिनि, जंहिंजी माना त अल्लाह ताला तमामु घणो रहम करण वारो आहे ऐं तमामु घणो महिरबान आहे। रहमान ऐं रहीम इन्हनि ॿिन्ही में कुझु फ़र्क़ु उलमा ज़िक्र कयो आहे। रहमान दुनिया, अल्लाह ताला दुनिया में रहमान आहे, सभिनी ते अल्लाह जो रहम आहे। चाहे उहो मुस्लमान हुजे, उहो काफ़िर हुजे, नेक हुजे, बुरो हुजे, उन्हनि सभिनी खे अल्लाह जी रहमत मिली रही आहे। अल्लाह उन्हनि खे रिज़्क़ ॾिए थो, दुनियावी ज़रूरतूं उन्हनि जूं पूरियूं करे थो। अल्लाह उन्हनि खे सिहत ॾिए थो, माल ॾिए थो। इन नेमतुनि खां दुनिया में सभु मुस्तफ़ीद थी रहिया आहिनि, सभु फैज़ ऐं फ़ाइदो वठी रहिया आहिनि। जॾहिं त आख़िरत में अल्लाह ताला सिर्फ़ु रहीम हूंदो, अल्लाह जी रहमत ख़ासि हूंदी मोमिननि जे लाइ, मुत्तक़ीन जे लाइ, जेके अल्लाह खां डिॼनि था। त अर रहमान रहीम, अल्लाह ताला रहमान आहे, रहीम आहे। पंहिंजे बानहनि ते, पंहिंजनि बंदनि ते तमामु घणो रहम करण वारो आहे। लिहाज़ा अल्लाह ताला जी रहमत मञा फ़ाइदो वठणु खपे, अल्लाह ताला ॾांहुं मोटणु खपे। गुनाह थी वञनि त अल्लाह खां माफ़ी घुरणु खपे, छो त अल्लाह रहमान आहे, अल्लाह माफ़ कंदड़ आहे। दुनिया में जेको गुनाह थी वियो, अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां उनखे माफ़ करे छॾींदो। त इंसानु तौबा करे, इस्तग़फ़ार करे, ऐं आख़िरत में सिर्फ़ु मोमिन ई हूंदा जेके अल्लाह जी रहमत मां फ़ाइदो वठंदा। जॾहिं त काफ़िरनि जे लाइ दुनिया में ई सभु कुझु आहे, जेके उहे नेकियूं कनि था, जेके अमल कनि था, अल्लाह रहीम आहे, उनखे ज़ाया नथो करे। दुनिया में ई उन्हनि जो बदिलो अल्लाह उन्हनि खे ॾिए थो। मालिकी यौमिद्दीन, फरमाई त मालिक आहे बदिले जे ॾींहं जो। हीअ वॾी अहम सिफ़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हिते ज़िक्र कई वई आहे, जेको हिसाब ऐं किताब जे ॾींहं जो मालिक आहे। इहो कहिड़ो ॾींहुं हूंदो? क़यामत जो ॾींहुं। दुनिया में बि सज़ा जो सिलसिलो, जज़ा जो सिलसिलो क़ाइमु आहे, पर थी सघे थो दुनिया में केरु बची वञे, पर आख़िरत जो ॾींहुं उहो आहे जंहिंमें हर इंसानु जेको कुझु बि दुनिया जी ज़िंदगी में कयो हूंदो उहो हुनजे साम्हूं हूंदो। फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। जंहिं हिकु ज़र्रे जे बराबरि बि चङो कमु कयो हूंदो उहो हुनखे ॾिसंदो, हुनजे साम्हूं हूंदो। ऐं जंहिं हिकु ज़र्रे जे बराबरि बुराई कई हूंदी, बदी कई हूंदी, उहो बि हुनजे साम्हूं हूंदो। हीउ क़यामत जो ॾींहुं आहे।
फरमाई त वमा अदराक मा यौमुद्दीन, तव्हांखे कहिड़ी ख़बर त उहो बदिले जो ॾींहुं छा आहे। यौम ला तमलिकु नफ्सुन लिनफ्सिन शैया, उन ॾींहुं को बि कंहिंजे लाइ को बि इख्तियार कोन रखंदो। यौम ला तमलिकु नफ्सुन लिनफ्सिन शैया वल अम्रु यौमइज़िन लिल्लाह, ऐं सॼा मामला सॼा इख्तियार अल्लाह जे हथ में हूंदा। हदीस में अचे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जॾहिं मुखातब थींदो ॿारनि सां, अल्लाह ताला फरमाईंदो ऐन मुलूकुल अर्ज़, ज़मीन जा बादशाह किथे आहिनि। ऐन जब्बारून, जेके ज़मीन में जिन तकबुर कयो, वॾाई कई, ज़ुल्म कयो, अॼु उहे किथे आहिनि। को जवाबु कोन ॾींदो। अल्लाह ताला पाण ई ॿुधाईंदो त अॼु जे ॾींहुं अकेले अल्लाह जी बादशाहत आहे, ज़रो बराबरि बि कंहिंजो को इख्तियार कोन्हे। त मालिक यौमिद्दीन, अल्लाह ताला बदिले जे ॾींहं जो मालिक आहे। यादि रखो, दुनिया में इंसान जेको कुझु कंदो अल्लाह ताला उनखे उनजो बदिलो ॾींदो। हिकु ज़र्रे जे बराबरि बि अमल हूंदो उहो बि ज़ाया कोन थींदो, हिकु ज़र्रे जे बराबरि गुनाह हूंदो उहो बि इंसान खे नज़र ईंदो। लिहाज़ा उन बदिले जे ॾींहं खे साम्हूं रखी दुनिया में नेकिन जा कम कयो, चङाइनि जा कम कयो, अल्लाह खे राज़ी कयो, ऐं सभ खां पहिरीं तौहीद आहे उनखे अपनायो, नेक अमाल कयो, अल्लाह जा फ़र्ज़ अदा कयो, गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचायो। छो त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहं जो रब आहे ऐं हिकु हिकु शइ असांजे साम्हूं ईंदी ऐं उनजे मुताबिक़ अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे बदिलो ॾींदो।